अॼु की असां हिन वीडियो क्लिप में सिपारे 6 जी सूरह माइदा जे चौथे रुकू खां 5 रुकू ताईं जो सिंधी तर्जुमो कंजुल ईमान ॿुधंदासीं। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। ऐं जॾहिं मूसा चयो पंहिंजी क़ौम खे, ए मुंहिंजी क़ौम, पाण ते अल्लाह जो एहसान यादि करियो जो तव्हां मां पैगम्बर कयाई ऐं तव्हांखे बादशाह कयाई ऐं तव्हांखे इहो ॾिनाई जो अॼु ताईं सॼी दुनिया में कंहिंखे न ॾिनाई। ए क़ौम, हिन पाक ज़मीन में दाख़िल थियो जेका अल्लाह तव्हांजे वास्ते लिखी छॾी आहे ऐं पुठिते न हटो जो नुक़सान वारा थी पवंदो। चवणु लॻा, ए मूसा, उन में त निहायत ज़बरदस्त माण्हू आहिनि ऐं असां उन में हरगिज़ दाख़िल न थींदासीं जेसिताईं उहे उतां निकिरी न वञनि। हाओ, उहे उतां निकिरी वञनि त असां उते वञूं। ॿिनि मर्दनि जेकी अल्लाह जो ख़ौफ़ रखंदा हुआ, अल्लाह उन्हनि खे नवाज़ियो। चयो, ज़बरदस्ती दरवाज़े मां उन्हनि ते दाख़िल थियो। जेकॾहिं तव्हां दरवाज़े मां दाख़िल थी वियो त तव्हां ई ग़ालिब आहियो ऐं अल्लाह ते ई भरोसो रखो जेकॾहिं तव्हांखे ईमान आहे। चवणु लॻा, ए मूसा, असां त उते कॾहिं बि न वेंदासीं जेसिताईं उहे उते आहिनि। तूं वञ ऐं तुंहिंजो रब, तव्हां ॿई लड़ो, असां हिते वेठा आहियूं। मूसा अर्ज़ु कयो, ए मुंहिंजा रब, मुंहिंजे वस न आहे मगर पंहिंजो ऐं पंहिंजे भाउ जो। पोइ तूं असांखे उन्हनि बेफ़रमाननि खां जुदा रख। फरमाईं, बेशक उहा ज़मीन उन्हनि ते हराम आहे, 40 सालनि ताईं भटकंदा रहनि ज़मीन में। पोइ तूं उन्हनि फासिकनि जो अफ़सोस न कर ऐं उन्हनि खे पढ़ी ॿुधाए आदम जे ॿिनि पुटनि जी सची ख़बर। जॾहिं ॿिन्हिनि हिकु हिकु क़ुर्बानी पेश कई, पोइ हिकिड़े जी क़बूल थी ऐं ॿिए जी क़बूल न थी। चवणु लॻो, कसम आहे, मां तोखे ज़रूरु क़त्लु कंदुसि। चयाईं, अल्लाह उन्हीअ खां क़बूल फ़रमाईंदो आहे जंहिंखे ख़ौफ़ आहे। बेशक जेकॾहिं तूं पंहिंजो हथु मूं ॾे वधाईंदे मुंहिंजे क़त्लु करण लाइ, त मां पंहिंजो हथु तो ते न वधाईंदुसि जो तोखे क़त्लु करियां। मां डिॼां थो अल्लाह खां जेको मालिक आहे समूरे जहान जो। मां घुरां थो त मुंहिंजो ऐं तुंहिंजो गुनाह ॿई तुंहिंजे ई पुड़ में पवनि। पोइ तूं दोज़खी थी वञी ऐं बेइंसाफ़नि जी इहा ई सज़ा आहे। पोइ उनजे नफ़्स उनखे भाउ जे क़त्ल जो शौक़ु ॾियारियो। पोइ उनखे क़त्लु करे विधाई। पोइ नुक़सान में रहिजी वियो। पोइ अल्लाह साईं हिकु कांव खे मोकिलियो, ज़मीन पियो खोटे जीअं उनखे ॾेखारे त कीअं पंहिंजे भाउ जे लाश खे लिकाए। चवणु लॻो, अफ़सोस, ख़राबी, मां हिन कांव जहिड़ो बि न थी सघियुसि जो मां पंहिंजे भाउ जे लाश खे लिकायां हा। पोइ पशेमान थींदो रहिजी वियो। उन्हीअ सबब खां असां बनी इसराईल ते लिखी छॾियो त जंहिं बि कंहिं जान यानी साह वारे खे क़त्लु कयो बग़ैर बदिले साह जे या ज़मीन में फ़साद कंदे, त ॼण उन्हीअ समूरनि माण्हुनि खे क़त्लु कयो। ऐं जंहिं हिकु साह खे हयाती ॾिनी, उन्हीअ ॼण समूरनि माण्हुनि खे हयाती ॾिनी। ऐं बेशक उन्हनि वटि असांजा रसूल रोशन दलीलनि सां आया। पोइ बेशक उन्हनि मां घणा उनखां पोइ बि ज़मीन में ज़्यादतियूं करे रहिया आहिनि। ऐं उहे जेकी अल्लाह ऐं उनजे रसूल सां लड़नि था ऐं मुल्क में फ़साद कंदा फिरनि था, उन्हनि जी सज़ा हीअ आहे त ॻणे चूंडे क़त्लु कया वञनि या सूलीअ ते लटकाया वञनि या संदन हिकु पासे जा हथ ऐं ॿिए तरफ़ जा पेर कटिया वञनि या ज़मीन खां परे टारिया वञनि। हीअ उन्हनि जी दुनिया में रुसवाई आहे ऐं आख़िरत में उन्हनि जे वास्ते वॾो अज़ाब आहे। मगर उहे जन तौबह कई उन खां अॻु जो तव्हां खेनि क़ाबू करे विझो। ॼाणे छॾियो त अल्लाह बख़्शींदड़ महिरबान आहे।